नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल की क़ीमतुनि में वाध वारे ऐलान खे घारो जे रहवासियुनि रद्द करे छॾियो। इन हवाले सां पेश आहे ख़ालिद अज़ीज़ जतोई जी हीअ रिपोर्ट। जी तो नाज़रीन, इन वक्त असां पेट्रोल पंप ते मौजूद आहियूं। हिते असां जेका कल हुकूमत तरफ़ां जेके क़ीमतूं वधायूं वियूं आहिनि उन हवाले सां जेको असां हिते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तो ये पेट्रोल जो है, पेट्रोल तो इन्होंने एक बम्प गिरा दिया हमारे ऊपर। महंगाई पहले बहुत है, पहले भैंस चीनी महंगी कर दी इन्होंने 25-30 रुपये, अब ये पेट्रोल 30 रुपये महंगा कर दिया इन्होंने। ये तो जुल्म कर दिया। गरीबदार दिहाड़ीदार किधर जाएं बेचारे? लॉकडाउन लगा पड़ा है, कोई काम नहीं, कोई धंधा नहीं, बेरोजगारी आम जाम हो गई है। इस हुकूमत की तो कोई समझ ही नहीं आती। तो ये तो आवाम के साथ एक किस्म का जुल्म किया है। कमी पे करते हैं तो कमी ये ज़्यादा 5 रुपये या 6 रुपये कमी करते हैं। तो गवर्नमेंट को सोचना चाहिए, को रिलीफ दिलाए दे। कोरोना के हवाले से वैसे ही गरीब आवाम पिस रही है, रोज़गार है नहीं, और पेट्रोल की कीमत इतनी बढ़ाई हुई इन्होंने, तो कुछ ख्याल करें। पेट्रोल के हवाले से यो है कि पेट्रोल रेट के 5 रुपया जो केराईंदा त वरी 20 रुपया वधाईंदा, ॿुधो न। इहो महांगाई थी वई आहे इलाही तमामु ज़्यादा, ॿुधो न। पेट्रोल जे हवाले सां जेको आहे न असांखे ख़बर हुई न, ॿियो पहिरीं ते वधाईंदा आहिनि, ओचितो जेको आहे 24-25 रुपया जेको आहे फ़ी लीटर ते वधाए छॾियो आहे। इहो ग़रीबनि जे मथां वॾो असरु पवंदो। इमरान ख़ान खे अपील था करियूं त असांजे सिंध जी बि कुझु सार लहनि। महिरबानी करे असां इहो ई सम्झंदासीं त असांजी सिंध हुकूमत नाकाम थी चुकी है, ऐं महिरबानी करे माना इहो माफ़िया जीते वई है जो हिकदमि 25 रुपया लीटर ते चढ़ी वियो। हाणे ग़रीब माण्हू असांजी गलियूं कोरोना में सील थी पियूं आहिनि। असीं केॾा वञूं? असीं कंहिंखे चऊं? असीं वज़ीर आज़म खे अपील करियूं था, असीं आर्मी खे बि अपील करियूं था त महिरबानी करे असांजे गारे शहर खे ॾिसनि, अची नज़र विझनि त असांजी छा हालत थी वई है। जी तो नाज़रीन, तव्हां माण्हुनि जो ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो ई चवणु हो त हिन अॻ में ई जेको असां महांगाई जी चकी में पिसी रहिया आहियूं, उन सां गॾोगॾु जेको असां ते खंड जो क़ीमतूं वधाए ऐं हिकिड़ो बम करायो वियो। उन खां पोयां ही पेट्रोल जो ॿियो नओं जेको बम करायो वियो आहे, उन सां गॾु जेको असांजा कारोबार वग़ैरह सभु ख़तमु हुअण जे बावजूदि ही असांखे इंतिहाई मुआशी बदहाली तरफ़ जेको हुकूमत वठी वञी रही आहे। कैमरामैन बाबा नाशवाणी सां गॾु ख़ालिद अज़ीज़ जतोई, मेहरान टीवी न्यूज़, घारो।